The Life of Jesus, Sindhi, Part 1. यसू जी ज़िंदगी, सिंधी, हिसो पहिरियों। यसू जी ज़िंदगी बाइबल मां अहम वाक़िया ऐं तालीमात। ॻाढ़ो ख़त मती, मरकस, लूका, यूहन्ना ऐं रसूलनि जे कम जे किताबनि मां मसीही मयारी बाइबल। अके तसनीफ़ होलमैन बाइबल जे ज़रिए मसीही मयारी बाइबल जो इस्तेमालु थियल ऐं CSG वफ़ाक़ी तरीक़े सां शाया थींदड़ होलमैन बाइबल पब्लिशर्स जे तिजारती निशान खे सभु तहफ़ुज़ ऐं हक़ हासिलु आहिनि। ज़िंदगी वज़ारत खे 2021 ईस्वी जा सभु हक़ हासिलु आहिनि। एडिटर पारां इन कम यसू जी ज़िंदगीअ खे पुराणे अहदनामे सां या शायदि अहिड़नि ॿियनि कमनि सां भेट नथी करे सघिजे। मां रुगो कोशिशि करे रहियो आहियां त हिन खे पढ़ण वारनि जे साम्हूं आसान नमूने पेश करियां। रुगो पाक आयतुनि खे इस्तेमालु करे रहियो आहियां, बाक़ी बिल्कुलु सही नमूने सां तारीख़ी वाक़ियात निगारी मुमकिन न आहे। मूं वक़्त ते मबनी मौजूदा मवाद जेको आम बाज़ार में दस्तियाब आहे पेश करण जी कोशिशि कई आहे। इंजीलनि में हम आहंगी, A.T. रॉबर्ट ऐं मसीही ज़िंदगीअ जे हर तारीख़ी पहलू हार्ड ओल्ड हांस जे तरफ़ां ॾिसण जी कोशिशि कई वई आहे। मुंहिंजी ही दुआ आहे त हिन कम खे ख़ुदा इस्तेमालु करे। याकूब पहिरियों बाब 5 आयत ऐं पंहिंजे पढ़ण वारनि खे मुतासिर करे उहे हिन खे सुञाणे हिन ते ज़िंदगीअ में अमल कनि। माइकल बोर्स 2021 ईस्वी। उन वक़्त जे बारे में जॾहिं यसू हिकु अकुलमंद इंसान वांगुरु रहंदो हो, जेकॾहिं को हुन खे हीअं चवे त हिन करे छो हुन तमामु घणा ग़ैर मामूली कम कया आहिनि ऐं हू उन्हनि जो उस्तादु हो जेके ख़ुशीअ सां सच खे क़बूलु कंदा आहिनि, हुन घणनि यहूदियुनि ऐं यूनानियुनि जा दिलि खटिया हुआ। हू मसीहा हो। जॾहिं असां में हुन जे सरदार काहिननि निशानियूं ॾिठियूं ऐं पिलातुस हुन खे मसलूब करण जो हुकुम ॾिनो, जेके हुन खे प्यारु करणु लॻा हुआ, हीअं करण सां रोके न सघिया। उन्हनि लाइ हू ॿीहर टियों ॾींहुं ज़िंदा थी वियो, जीअं त ख़ुदा जे नबियनि पंहिंजे पेशनगोयुनि में ॿुधायो हो ऐं बेशुमार ॻाल्हियूं ॿुधायूं हुयूं। ऐं मसीहनि जे क़बीले जो नालो जेको बाद में हुन जे नाले ते रखियो वियो, अॼु ताईं ग़ाइब न थियो आहे। मज़मूननि जा जदवल। यसू जी ज़िंदगीअ जूं 3 वॾियूं वंडूं। पहिरीं, पैदाइश ऐं शुरूआती ज़िंदगी। 1. ख़ुदा जो कलाम, यूहन्ना पहिरियों बाब आयत 1 खां 13। 2. यसू ख़ुदा जो कलाम, यूहन्ना पहिरियों बाब आयत 1 खां 13। 3. ज़करिया, लूका पहिरियों बाब आयत 1 खां 25। 4. मरियम, लूका पहिरियों बाब आयत 26 खां 36। 5. अलीशबा, लूका पहिरियों बाब आयत 39 खां 45। 6. मरियम जी ख़ुशी, लूका पहिरियों बाब आयत 46 खां 56। 7. यूहन्ना बपतिस्मो ॾियण वारो, लूका पहिरियों बाब 57 खां 66 आयत। 8.
ज़करिया जी ख़ुशी लूका पहिरियों बाब 67 खां 80 आयत। 9 यूसुफ मती पहिरियों बाब 18 खां 25 आयत। 10 यसू जो जनम लूका ॿियों बाब 1 खां 20 आयत। 11 मजूसी मती 2 बाब 1 खां 23 आयत। 12 यहूदियुनि जी हेकल लूका ॿियों बाब 21 खां 40 आयत। 13 यसू जो गुम थियणु लूका ॿियों बाब 41 खां 52 आयत। ॿियों ख़िदमत कार फरमाई। 14 यूहन्ना बपतिस्मो ॾियण वारो मती 3 बाब 1 खां 17 आयत। 15 शैतान जो 3 दफ़ा आज़माइणु मती 4 बाब 1 खां 11 आयत। 16 यूहन्ना जी गवाही यूहन्ना 1 बाब 19 खां 34 आयत। 17 यूहन्ना जा शागिर्द यूहन्ना पहिरियों बाब 35 खां 42 आयत। 18 फिलिपस ऐं नतनएल यूहन्ना पहिरियों बाब 43 खां 51 आयत। 19 मरियम जे लाइ हिकु मौजज़ो यूहन्ना 2 बाब 1 खां 12 आयत। 20 हैकल जी पहिरीं सफ़ाई यूहन्ना 2 बाब 15 खां 25 आयत। 21 नेकदीमस यूहन्ना 3 बाब 1 खां 21 आयत। 22 यहूदियुनि जे विच में बपतिस्मो ॾियणु यूहन्ना 3 बाब 22 खां 36 आयत। 23 सामरिया जी हिकिड़ी औरत यूहन्ना 4 बाब 1 खां 42 आयत। 24 नासरत में इनकार लूका 4 बाब 14 खां 30 आयत। 25 कुफुर नहूम मती 4 बाब 12 खां 17 आयत। 26 नापाक रूह लूका 4 बाब 31 खां 37 आयत। 27 शमौन पतरस जी ससु लूका 4 बाब 38 खां 44 आयत। 28 कोढ़ी मती 8 बाब 1 खां 4 आयत। 29 पतरस ऐं अंद्रियास लूका 5 बाब 1 खां 11 आयत। 30 मफलूज माण्हू लूका 5 बाब 17 खां 26 आयत। 31 मती लूका 5 बाब 27 खां 32 आयत। 32 मै जो मशकीज़ो लूका 5 बाब 33 खां 39 आयत। 33 सबत ते पहिरियों इख़्तिलाफ़ यूहन्ना 5 बाब 1 खां 47 आयत। 34 सबत ते ॿियों इख़्तिलाफ़ मती 12 बाब 1 खां 8 आयत। 35 सबत ते टियों इख़्तिलाफ़ लूका 6 बाब 6 खां 11 आयत। 36 मेड़ मरकस 3 बाब 7 खां 12 आयत। 37 नबूअत जी तकमील मती 12 बाब 15 खां 21 आयत। 38 दुआ ऐं तस्दीक लूका 6 बाब 12 खां 16 आयत। 39 जबल ते वाइस मती 5 बाब 1 खां 12 ऐं 40 आयत। 40 अहम तालीमात
मती 5 बाब 13 खां 7 बाब 29 आयत। 41 हिकु अमीर जो पुटु यूहन्ना 4 बाब 43 खां 54 आयत। 42 हिकु बेवाह जो पुटु लूका 7 बाब 11 खां 17 आयत। 43 यूहन्ना जेल में मती 11 बाब 2 खां 19 आयत। 44 तौबह न करणु मती 11 बाब 20 खां 24 आयत। 45 थकियलनि खे सॾणु मती 11 बाब 25 खां 30 आयत। 46 यसू जे पेरनि ते लूका 7 बाब 36 खां 50 आयत। 47 हिकु बेवकूफ़ाना इल्ज़ाम मती 12 बाब 22 खां 37 आयत। 48 हिकु निशानी मती 12 बाब 38 खां 45 आयत। 49 यसू जो ख़ानदान मती 12 बाब 46 खां 50 आयत। 50 ढंढ ते तमसीलूं मती 13 बाब 1 खां 59 आयत। 51 गलील ते तूफ़ान मरकज़ 4 बाब 35 खां 41 आयत। 52 हिकु बदरू गिरफ़्तार मरकज़ 5 बाब 1 खां 20 आयत। 53 हिकु औरत जो छुअणु मरकज़ 5 बाब 21 खां 42 आयत। 54 अंधो ऐं गूंगो मती 9 बाब 27 खां 34 आयत। 55 पहिरियों ख़ासि सफ़र मती 9 बाब 35 खां 10 बाब ऐं 42 आयतूं। 56 हेरोदेस मरकज़ 6 बाब 14 खां 29 आयतूं। 57 5000 मरकज़ 6 बाब 30 खां 56 आयतूं। 58 पाणीअ ते हलणु मती 14 बाब 22 खां 33 आयतूं। 59 5000 माण्हुनि खे तालीम ॾियणु मरकज़ 6 बाब 30 खां 56 आयतूं। 60 हक़ीक़ी गंदगी मरकज़ 7 बाब 1 खां 23 आयतूं। किनानी औरत जी धीअ मती 15 बाब 21 खां 28 आयतूं। 62 ओड़ो ऐं गूंगो मरकज़ 7 बाब 31 खां 8 बाब 9 आयत। 63 4000 मरकज़ 8 बाब 1 खां 9 आयत। 64 फ़र्क़ु करण जी कमी मती 16 बाब 21 खां 12 आयतूं। 65 यसू केरु आहे मती 16 बाब 13 खां 28 आयतूं। 66 तब्दील थियणु लूका 9 बाब 28 खां 36 आयतूं। 67 एलाह मती 17 बाब 9 खां 13 आयतूं। 68 बदरू जो कब्ज़ो मरकज़ 9 बाब 14 खां 29 आयतूं। 69 मौत जी ॿी अॻकथी मरकज़ 9 बाब 30 खां 32 आयतूं। 70 महसूल मती 17 बाब 24 खां 27 आयतूं। 71 वॾो केरु आहे मरकज़ 9 बाब 33 खां 37 आयतूं। 72 ॿियनि जो भूतनि खे कढणु मरकज़ 9 बाब 38 खां 50 आयतूं। 73 माफ़ी मती 18 बाब 15 खां 35 आयतूं। 74 आसमान मां बाहि लूका 9 बाब
51 खां 56 आयतूं। 75 बेघर लूका 9 बाब 57 खां 58 आयतूं। 76 मुंहिंजे पोयां अचो लूका 59 खां 62 आयतूं। 77 खीमे जी ईद यूहन्ना 7 बाब 11 खां 52 आयतूं। 78 ज़नाकारी में गिरफ़्तार थियल यूहन्ना 8 बाब 1 खां 11 आयतूं। 79 दुनिया जो नूर यूहन्ना 8 बाब 12 खां 20 आयतूं। 80 गुनाह में मरण यूहन्ना 8 बाब 21 खां 59 आयतूं। 81 सबत जी चौथी तकरार यूहन्ना 9 बाब 1 खां 41 आयतूं। 82 सुठो रेढार यूहन्ना 10 बाब 1 खां 21 आयतूं। 83 ॿियो ख़ासि सफ़र लूका 10 बाब 1 खां 24 आयतूं। 84 हिकु आलम शरह लूका 10 बाब 1 खां 24 आयतूं। 85 मार्था ऐं मरियम लूका 10 बाब 38 खां 42 आयतूं। 86 दुआ बाबति वधीक इस्लाह। 87 हिकु बेवकूफ़ाना इल्ज़ाम लूका 11 बाब 14 खां 27 आयतूं। 88 यूना लूका 11 बाब 29 खां 36 आयतूं। 89 हिकु फरीसी सां गॾु मानी खाइण लूका 11 बाब 37 खां 54 आयतूं। 90 वधीक तालीमात लूका 12 बाब 1 खां 59 आयतूं। 91 तौबह लूका 13 बाब 1 खां 9 आयतूं। 92 सबत जो पंजो तकरार लूका 13 बाब 10 खां 17 आयतूं। 93 मुंहिंजी रिढ यूहन्ना 10 बाब 22 खां 39 आयतूं। 94 तंग दर लूका 13 बाब 22 खां 35 आयतूं। 95 सबत ते छहों तकरार लूका 14 बाब 1 खां 24 आयतूं। 96 वधीक तमसीलूं लूका 15 बाब 1 खां 16 बाब ऐं 36 आयतूं। 97 ॿियनि खे सताइण लूका 17 बाब 1 खां 10 आयतूं। 98 लाज़र यूहन्ना 11 बाब 1 खां 57 आयतूं। 99 ॾहनि मां 1 लूका 17 बाब 11 खां 19 आयतूं। 100 ख़ुदा जी बादशाहत लूका 20 खां 37 आयतूं। 101 दुआ बाबति वधीक इस्तलाह लूका 18 बाब 1 खां 14 आयतूं। 102 ॿार मरकज़ 10 बाब 13 खां 16 आयतूं। 103 हिकु अमीर नौजवान हुकुमरान मरकज़ 10 बाब 17 खां 34 आयतूं। 104 पाकिस्तान जा मज़दूर मती 20 बाब 1 खां 16 आयतूं। 105 मौत जी 3 अॻकथी मरकज़ 19 बाब 32 खां 34 आयतूं। 106 हिकु माउ जी दरख़्वास्त मती 20 बाब 20 खां 28 आयतूं। 107 बर्तमाई मरकज़ 10 बाब 46 खां 52 आयतूं। 108 ज़काई लूका 19 बाब 1 खां 28 आयतूं। 109 यरूशलेम जो
आख़िरी सफ़र यूहन्ना 12 बाब 12 खां 19 आयतूं। 110 यरूशलम ते रोइण लूका 19 बाब 36 खां 44 आयतूं। 111 ॿी हैकल जी सफ़ाई मती 21 बाब 10 खां 46 आयतूं। 112 मौत जी चौथी अगकथी यूहन्ना 12 बाब 20 खां 50 आयतूं। 113 शादीअ जी ज़ियाफ़त मती 22 बाब 1 खां 14 आयतूं। 114 पहिरियों फासाइण वारो सवाल लूका 20 बाब 15 खां 22 आयतूं। 115 फासाइण वारो ॿियो सवाल लूका 20 बाब 27 खां 40 आयतूं। 116 सभ खां वॾो हुकुम मरकज़ 12 बाब 28 खां 34 आयतूं। 117 यसू जो हिकु सवाल लूका 20 बाब 41 खां 47 आयतूं। 118 अॻुवाणनि जी अदालत मती 23 बाब 1 खां 39 आयतूं। 119 हिकु ग़रीब बेवा मरकज़ 12 बाब 41 खां 44 आयतूं। 120 ॾियों अचणु मती 24 बाब 1 खां 51 आयतूं। 121 वधीक तमसीलूं मती 25 बाब 1 खां 46 आयतूं। 122 लाज़र वटि वञणु यूहन्ना 11 बाब 55 आयत खां वठी 12 बाब जी 11 आयत ताईं। 123 साज़िश मती 26 बाब 14 खां 16 आयतूं। 124 तयारी लूका 22 बाब 7 खां 13 आयतूं। 125 आख़िरी मानी यूहन्ना 13 बाब पहिरीं आयत खां वठी 16 बाब जी 33 आयत ताईं। 126 यसू जी अज़ीम दुआ यूहन्ना 17 बाब 1 खां 26 आयतूं। 127 दुआ में तकलीफ़ मरकज़ 14 बाब 32 खां 42 आयतूं। 3 आज़माइश मौत ऐं ॿीहर जो उथणु 128 गिरफ़्तारी यूहन्ना 18 बाब 1 खां 14 आयत। 129 पेंतस पैलातुस यूहन्ना 18 बाब 15 खां 40 आयतूं। 130 अदालत यूहन्ना 19 बाब 1 खां 16 आयतूं। 131 यहूदा मती 27 बाब 3 खां 10 आयतूं। 132 सलीब यूका 23 बाब 26 खां 43 आयतूं। 133 यसू ऐं मरियम यूहन्ना 19 बाब 25 खां 27 आयतूं। 134 यसू जी मौत मती 27 बाब 45 खां 56 आयतूं। 135 दफ़न करणु यूहन्ना 19 बाब 31 खां 42 आयतूं। 136 सिपाहियुनि जो पहिरो मती 27 बाब 62 खां 66 आयतूं। 137 जी उथणु यूहन्ना 20 बाब 1 खां 18 आयतूं। 138 सिपाहियुनि जी रुशवत मती 28 बाब
11 खां 15 आयतूं। 139 अमावस, लूका 24 बाब 13 खां 35 आयतूं। 140 गलील जी ढंढ ते, यूहन्ना 21 बाब 1 खां 25 आयतूं। 141 इंजील जो मक़सद, यूहन्ना 20 बाब 30 खां 31 आयतूं। 142 वॾो कमु, मती 28 बाब 16 खां 20 आयतूं। 143 यसू जो मथे चढ़णु, रसूलनि जा कम 1 बाब 3 खां 11 आयतूं। 144 रूहुल कुदूस, रसूलनि जा कम 2 बाब 1 खां 47 आयतूं। ज़मीमा ए यसू जा 2 नसबनामा। बी तमसीलुनि जी फ़हिरिस्त। सी मौजज़नि जी फ़हिरिस्त। डी वॾी तालीमात जी फ़हिरिस्त। ई उनवान जा सुफ़ा नंबर, नंढा उनवान ऐं पुराणे अहदनामे जा हवाला। पुराणे अहदनामे में यसू जे अचण जी अॻकथी कई वई, छा लाइ जो ही उन जे साम्हूं नाज़ुक ॿूटे वांगुरु ऐं सुकीअ ज़मीन मां निकितल पाड़ वांगुरु उभरियो। हुनखे न का सूरत आहे न का सूंहं, ऐं जॾहिं असीं हुनखे ॾिसूं था तॾहिं मंझंदि का ख़ूबसूरती कान्हे, जंहिं करे असीं हुन जा मुश्ताक़ थियूं। हू माण्हुनि में हक़ीर ऐं रद्द थियल हो। हू ॾुखनि भरियो माण्हू ऐं ग़म जो वाक़ुफ़ु, अहिड़ो धिकारियल माण्हू हो तंहिंखां हू पंहिंजो मुंहुं फेराइनि। असां हुन जो क़दुरु न कयो। यकीननि हुन असांजा ॾुख सठा आहिनि ऐं असांजा ग़म खयां आहिनि। इन ई हूंदे बि असां हुनखे ख़ुदा जो मारियल कुटियल ऐं सतायल सम्झो, पर हू असांजे गुनाहनि जे करे फटियो वियो ऐं असांजी ख़ताउनि जे करे चिथियो वियो। असांजी सलामतीअ लाइ हुन ते सज़ा आई। हुन जे मार खाइण करे असां शिफ़ा हासिलु कई। असीं सभु रिढुनि वांगुरु गुमराह थी विया आहियूं। असां मां हर को पंहिंजे पंहिंजे रस्ते ॾांहुं फिरी वियो आहे, पर ख़ुदावंद असां सभिनी जो गुनाह हुन जे मथां रखियो आहे। यसाया 53 बाब 2 खां 6 आयत। लश्करनि जो ख़ुदावंद थो फरमाए, आउं सभिनी क़ौमुनि खे लोॾींदुसि ऐं सभिनी क़ौमुनि जूं दिलपसंद शयूं ईंदियूं। आउं हिन घर खे जलाल सां भरे छॾींदुसि। हजी 2 बाब 7 आयत। यसू जी ज़िंदगी ऐं ख़ुदावंद जो रूह उन ई ते लहंदो। ॾाहप ऐं सम्झ जो रूह, मसलियत ऐं ताक़त जो रूह, इल्मु ऐं ख़ुदावंद जे ख़ौफ़ जो रूह, ऐं हू ख़ुदावंद जे डप करे ख़ुशि थींदो। ऐं हू पंहिंजनि अखियुनि जी नज़र मूजिबि इंसाफ़ कंदो ऐं न पंहिंजनि कननि जे ॿुधण मूजिबि मलामत कंदो, पर सचाईअ सां हू ग़रीबनि जो इंसाफ़ कंदो ऐं ज़मीन जे मिसकीननि जी ख़ातिर अदालत सां मलामत कंदो। ऐं हू ज़मीन खे पंहिंजे वात जी लठ सां मारींदो ऐं पंहिंजनि चपनि जे दम सां शरीरनि खे कुई छॾींदो। सचाई हुन जी चेल जो पटो थींदी, ईमानदारी हुन जे गुर्दे जो पटो थींदी, ऐं बघड़ घेटे सां गॾु रहंदो ऐं चीतो छेले सां गॾु सुम्हंदो, ऐं गाबो ऐं शींहं जो बचो ऐं पालियल ॾांद गॾु रहंदा, ऐं नंढड़ो ॿारु उन्हनि खे घुमाईंदो, ऐं ॻऊं ऐं रिछ गॾु चढ़ंदा। उन्हनि जा बचा गॾु सुम्हंदा ऐं शींहं ॾांद वांगुरु बोह खाईंदो।
ऐं खीर पियाक ॿार नांग जी ॿिर ते रांदि कंदो ऐं खीर छॾायल ॿार पंहिंजो हथ नांग जी ॿिर ते रखंदो। मुंहिंजे पाक जबल में हू न कंहिंखे ईज़ाउ रसाईंदा न मारे विझंदा, छा लाइ जो ज़मीन ख़ुदावंद जे इल्म सां भरपूर थी वेंदी। जीअं पाणी समुंड खे ढके छॾे थो, उन ई ॾींहुं हीअं थींदो त ज़मीन ख़ुदावंद जे इरफान सां मामूर थींदी, तंहिंखे क़ौमूं ॻोल्हींदियूं ऐं हुन जे आराम जी जाइ जलाल वारी थींदी। यसाया 11 बाब 2 खां 10 आयतूं। यसू जो जनम ऐं शुरूआती ज़िंदगी। हिकु ख़ुदा जो कलाम। यूहन्ना 1 बाब 1 खां 13 आयतूं। शुरूआत में कलाम हो ऐं कलाम ख़ुदा सां हो ऐं कलाम ख़ुदा हो। इहो ई शुरूआत में ख़ुदा सां हो ऐं सभु कुझु उन ई जे वसीले पैदा थियो ऐं का बि शइ जा थी आहे सा हुन बिना न थी आहे। हुन में ज़िंदगी हुई ऐं उहा ज़िंदगी माण्हुनि जो नूर हुई ऐं नूर ऊंदाहीअ में चमके थो ऐं ऊंदाही हुन खे क़बूल न कयो। यूहन्ना नाले हिकिड़ो शख़्स आयो जो ख़ुदा वटां मोकिलियो वियो हो। उहो शाहिदी लाइ आयो त नूर न हो, पर हू नूर बाबति शाहिदी ॾियण लाइ आयो हो। सचो नूर जेको हर हिकु इंसान खे रोशन थो करे, सो जहान में अचिणो हो। उहो दुनिया में हो ऐं दुनिया हुन खां ई पैदा थी ऐं दुनिया खेसि न सुञातो। हू पंहिंजनि वटि आयो ऐं पंहिंजनि खेसि क़बूल न कयो, पर जिन जिन खेसि क़बूल कयो तिन खे इहो हक़ ॾिनई त ख़ुदा जा ॿार थियनि, बल्कि उन्हनि खे जे संदुनि नाले ते ईमान था आणीनि, जे न रत मां, न जिस्म जी ख़्वाहिश मां, न इंसान जे इरादे मां, पर ख़ुदा मां पैदा थिया। पुराणे अहदनामे में ख़ुदा जो कलाम। पैदाइश 15 बाब 1 खां 4 आयतूं। 1 समूएल 3 बाब 1, 7, 15, 10, 23 ऐं 26 आयतूं। 2 समूएल 7 बाब 4, 24 ऐं 11 आयतूं। बादशाहनि जो पहिरियों किताब 6, 11, 12 ऐं 24 आयतूं वग़ैरह। ख़ुदा जो कलाम बि घणा दफ़ा ज़ाहिर कयो वियो आहे। केतिरियुनि ई जायुनि जी वॾी फ़हिरिस्त आहे। यसाया में, यर्मिया, हिस्कीएल, योसी, ज़करिया ऐं ॿियनि जायुनि ते। 2 यसू ख़ुदा जो कलाम। यूहन्ना 1 बाब 14 खां 18 आयतूं। ऐं कलाम मुजस्सम थियो ऐं फज़ुल ऐं सचाईअ सां भरपूर थी असां वटि अची रहियो आहे, ऐं असां संदुसि अहिड़ो जलाल ॾिठो जहिड़ो पीउ जे हिकिड़ीअ जो जलाल। यूहन्ना हिन बाबति शायदि भरे पुकारे चयो त ही उहो आहे जंहिं बाबति तूं चयो हो त जेको मुंहिंजे पुठियां थो अचे सो मूंखां अॻे थियो आहे। छा लाइ जो हू मूंखां अॻे हो ऐं हुन जी भरपूराईअ मां असां सभिनी खे मिलियो आहे, यानी फज़ुल ते फज़ुल। छा लाइ त शरीयत मूसा जी मार्फत मिली,
पर फज़ुल ऐं सचाई यसू मसीह जी मार्फत आया। कंहिं बि माण्हूअ ख़ुदा खे कॾहिं कोन ॾिठो आहे। हिकिड़ो ई फर्ज़ंद जो पीउ जी हंज में आहे तंहिं ई ज़ाहिर कयो अथसि। यसाया 9 बाब 6 खां 7 आयतूं। छा लाइ जो असांखे हिकिड़ो ॿारु ॼाओ आहे, असांखे हिकिड़ो पुटु ॾिनो वियो आहे ऐं हुकूमत उन ई जे कुल्हनि ते हूंदी ऐं उन जो नालो अजीब, अशीर, कादिर ख़ुदा, दाइम क़ाइम ऐं अबो ऐं सलामतीअ जो शहज़ादो रखियो वेंदो। उन जी बादशाहीअ जी इक़बाल मंदी ऐं सलामतीअ जी हद ई कान थींदी ऐं हू दाऊद जे तख़्त ते ऐं उन जी बादशाहीअ ते उन वक़्त खां वठी हमेशह ताईं क़ाइमु रहंदो ऐं इंसाफ़ ऐं सचाईअ सां इन खे क़ाइमु कंदो। लश्करनि जे ख़ुदावंद जी गैरत ईअं ई कंदी। टियों, ज़करिया। लूका पहिरियों बाब 1 खां 25 आयतूं। ऐं मुअज़िज़ थियोफल्स, जीअं त उहे ॻाल्हियूं जेके असांजे अॻियां पूरियूं थियूं आहिनि तिन जी तरतीब वार बयानु लिखण लाइ घणनि ॼणनि कम में हथु ॻंढियो आहे ऐं जहिड़ीअ तरह जिन शुरूआत खां ई पाण पंहिंजनि अखियुनि सां ॾिठो ऐं कलाम जा ख़ादिम हुआ, तिन उहे असांखे सौंपे ॾिनियूं। तंहिं करे मूंखे पिणु ईअं ई सुहिणो नज़र आयो त जिन ॻाल्हियुनि जी मूं शुरूआत खां पूरी जांच कई आहे से समूरियूं सिलसिलेवार तो ॾांहुं लिखी मोकिलियां त जिन ॻाल्हियुनि जी तोखे तालीम मिलियल आहे तिन जी पक थिए थी। यहूदिया जे बादशाह हेरोदीस जे ॾींहंनि में अबिया जे फ़िरके मां ज़करिया नाले हिकिड़ो काहिन हो ऐं संदसि ज़ाल अलीशबा हारून जे धीअरुनि मां हुई। उहे ॿई ख़ुदा जे हुज़ूर में रास्तबाज़ ऐं संदसि सभिनी हुकमनि ऐं क़ाइदनि ते बेक़सूर हलंदड़ हुआ, पर खेनि औलाद कोन हो छो जो अलीशबा सुंढ हुई ऐं ॿई उमिरि जा वॾा थी विया हुआ। पोइ हीअं थियो जो जॾहिं हुन ख़ुदा जे हुज़ूर में पंहिंजे फ़िरके जे वारे ते काहिन जो कमु पिए कयो, तॾहिं मथसि हीउ पुखो पियो त कहानत जी रस्म मूजिबि ख़ुदावंद जी पाक जाइ में वञी लोबारी ॿारे ऐं माण्हुनि जी समूरी जमायत लोबान साड़ण जी महिल ॿाहिरि दुआ पई घुरे ऐं ख़ुदावंद जी मलाइक लोबान वारी क़ुर्बान गाह जे साॼे पासे बीही हुन खे ॾेखारी ॾिनी ऐं ज़करिया हुन खे ॾिसंदे ई वाइड़ो थी वियो ऐं डप वठी वियुसि। पर मलाइक चयुसि त ऐं ज़करिया ॾिॾ न, छा लाइ जो तुंहिंजो सुवालु अघाणो आहे ऐं तुंहिंजी ज़ाल अलीशबा खे पुटु ॼमंदो जंहिंजो नालो यूहन्ना रखिज ऐं तोखे ख़ुशी ऐं सराही थींदी ऐं हुन जे ॼमण करे घणा ख़ुशि थींदा, छो त हू ख़ुदा जी नज़र में बुज़ुर्ग थींदो ऐं न को शराब ऐं न का नशे जी का शइ पीअंदो ऐं माउ जे पेटां ई पाक रूह सां भरपूर थींदो ऐं हू बनी इसराईल मां घणनि खे फेरे ख़ुदावंद संदुनि ख़ुदा ॾांहुं आणींदो ऐं संदुसि अॻियां एलिया जे रूह ऐं ताक़त सां हलंदो त पीअरनि जे दिलुनि खे औलाद ॾांहुं फेरे ऐं नाफ़रमाननि खे नेकनि जी सियाणप में हलाए ऐं ख़ुदावंद लाइ हिकिड़ी उमत ठाहे तयारु करे। तॾहिं ज़करिया मलाइक खे चयो त मूंखे इन जी कीअं ख़बर पवंदी, छा लाइ जो आउं पीरसन आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बि अची वॾी थी आहे। तॾहिं मलाइक वराणी ॾेई चयुसि त आउं जिब्राईल आहियां जो ख़ुदा जी हुज़ूरीअ में बीठो रहंदो आहियां ऐं मूंखे इन ई लाइ मोकिलियो अथसि त तोसां कलाम करियां ऐं तोखे हीअ ख़ुशख़बरी ॿुधायां। ऐं ॾिस, तूं गूंगो थी पवंदे ऐं जंहिं ॾींहुं इहे ॻाल्हियूं पूरियूं थींदियूं तंहिं ॾींहुं ताईं तूं ॻाल्हाए कीन सघंदे, छा लाइ त मुंहिंजो कलाम जो पंहिंजो वक़्त ते पूरो थींदो। तंहिं ते तो एतबार न कयो आहे
ऐं माण्हू ज़करिया लाइ अखियूं पाए वेठा हुआ ऐं इहो ई अजब हो त हुन पाक जाइ में हेतिरी देरि छो लाथी आहे। पोइ जॾहिं हू ॿाहिरि निकितो त साणनि ॻाल्हाए न सघियो। तॾहिं उन्हनि सम्झो त हिन पाक जाइ में का रोया ॾिठी आहे ऐं हुन हथनि जा इशारा पिए कया, पर ॻाल्हाए कोन सघियो। ऐं हीअं थियो जो जॾहिं संदुसि ख़िदमत करण जा ॾींहं अची पूरा थिया तॾहिं हू पंहिंजे घर हलियो वियो। ऐं उन्हनि ॾींहंनि खां पोइ संदुसि ज़ाल अलीशबा हमल वारी थी ऐं 5 महीना पंहिंजो पाण पधिरो न कयाईं ऐं चवणु लॻी त जंहिं ॾींहं खां ख़ुदावंद मूं ते नज़र कई त मूं तां माण्हुनि जो महिणो लाहे तंहिं ॾींहुं मूं सां हीअं कयाईं। मलाकीअ जो किताबु 4 बाब 5 आयत। ॾिसो, ख़ुदावंद जे अज़ीम ऐं ख़ौफ़नाक ॾींहं जे अचण खां अॻे आउं एलिया नबीअ खे अव्हां वटि मोकिलींदुसि। चौथों, मरियम। लूका पहिरियों बाब 26 खां 35 आयतूं। ऐं 6 महीने ख़ुदा वटां जिब्राइल मलाइक गलील जी नासरत नाले शहर में हिकु कुंवारीअ ॾांहुं मोकिलियो वियो जा दाऊद जे घराणे जे यूसुफ नाले हिकु शख़्स सां मियल हुई ऐं इन ई कुंवारीअ जो नालो मरियम हो ऐं हुन वटि अंदरि अची चयो, सलाम। तोखे जंहिं ते वॾो फज़ुल थियो आहे, ख़ुदावंद तो साण आहे। पर हूअ हीअ कलाम ॿुधी वाइड़ी थी वई ऐं दिलि में ख़्यालु करणु लॻी त हीअ कहिड़े क़िस्म जो सलाम आहे। तॾहिं मलाइक चयुसि त ऐं मरियम, ॾिड न, छालाए जो ख़ुदा तो ते महिर कई आहे ऐं ॾिस, तोखे हमल थींदो ऐं पुटु ॼमंदुई, जंहिंजो नालो यसू रखिजे। हू बुज़ुर्ग थींदो ऐं ख़ुदा ताला जो फर्ज़ंद करे सॾिबो ऐं ख़ुदावंद ख़ुदा खेसि संदुसि पीउ दाऊद जो तख़्त ॾींदो ऐं हू याकूब जे घराणे ते हमेशह बादशाही कंदो ऐं संदुसि बादशाह जी आख़िरी कान थींदी। तॾहिं मरियम मलाइक खे चयो त इहा ॻाल्हि कीअं थींदी जो मूं अञा मर्द जो मुंहुं ई कोन ॾिठो आहे। तंहिं ते मलाइक वराणी ॾेई चयुसि त पाक रूह तो ते नाज़ुल थींदो ऐं ख़ुदा ताला जी कुदरत तो ते छांव कंदी। तंहिं करे उहो पाक जो ॼमंदो, सो ख़ुदा जो फर्ज़ंद कोठबो। ऐं ॾिस, तुंहिंजी माइटियाणी अलीशबा बि वॾी उमिरि में पुट जी उमीदवारी थी आहे, जंहिंखे सभु सुंड चवंदा हुआ। तंहिंखे बि हीउ 6 महीनो ॾिठो आहे, छो जो ख़ुदा जो को बि कलाम बेतासीर कीन थींदो। तॾहिं मरियम चयो त ख़ुदावंद जी बानी हाज़ुर आहे, भली तुंहिंजे कलाम मूजिबि मूंसां थिए। पोइ मलाइक वटां हलियो वियो। यसाया 7 बाब 14 आयत। तंहिं करे ख़ुदावंद पाण अव्हां खे हिकिड़ो निशान ॾींदो। ॾिसो, हिकिड़ी कुंवारी ज़ाल पेट सां थींदी ऐं हिकिड़ो पुटु ॼणींदी ऐं उन जो नालो अमानुएल रखंदी। 5, अलीशबा। लूका पहिरियों बाब 39 खां 45 आयतूं। उन्हनि ॾींहंनि में मरियम जल्दी करे जाबलू मलिका यहूदिया जे हिकिड़े शहर में वई ऐं ज़करिया जे घर में वञी अलीशबा खे सलाम कयईं। ऐं हीअं थियो जो जॾहिं अलीशबा मरियम जो सलाम ॿुधो तॾहिं ॿारु संदुसि पेट में टपणु लॻो ऐं अलीशबा पाक रूह सां भरिजी वई। वॾे सॾ चयईं त मुबारक आहीं तूं ज़ालुनि में ऐं मुबारक आहे तुंहिंजो पेट जो फल। ऐं मूंसां अहिड़ो फज़ुल कीअं थियो जो मुंहिंजे ख़ुदावंद जी माउ मूं वटि लंघी अचे। ऐं ॾिस, जॾहिं तुंहिंजे सलाम जो आवाज़ु मुंहिंजे कननि ते पियो तॾहिं ॿारु मुंहिंजे पेट में ख़ुशीअ विचां टपणु लॻो। ऐं इहा मुबारक आहे जंहिं ईमान आंदो, छो जो जेके ॻाल्हियूं ख़ुदावंद जे पारां खेसि ॿुधायूं वियूं आहिनि से पूरियूं थींदियूं। 6, मरियम जी ख़ुशी। लूका पहिरियों बाब 46 खां 56 आयतूं। तॾहिं मरियम चयो त मुंहिंजी जान ख़ुदावंद जी वॾाई थी करे ऐं मुंहिंजो रूह मुंहिंजी निजात ॾियण वारे ख़ुदा में सरो थियो आहे।
छाकाणि त हुन पंहिंजी बानीअ जी निमाणाईअ ते नज़र कई आहे जो ॾिस, अॼु खां वठी सभु कंहिं ज़माने जा माण्हू मूंखे मुबारक करे कोठींदा, छो त जो कुदरत वारो आहे तंहिं मूंसां वॾो वड़ कयो आहे ऐं संदुसि नालो पाक हुजे ऐं संदुसि ॿाज पीढ़ी ब पीढ़ी उन्हनि ते आहे जे खांउसि ॾिॾनि था। हुन पंहिंजनि बाननि जो ज़ोर ॾेखारियो आहे ऐं जेके दिलि जा हठीला आहिनि तिन खे छॾे कयो अथसि। हुन ज़ोर वारनि खे तख़्त तां लाहे हेठि कयो आहे ऐं निवाणनि खे चाढ़े मथे कयो अथसि। हुन बुखियनि खे चङियुनि शयुनि सां ढाहे छॾियो आहे ऐं ढावलनि खे सखणे हथ मोटायो अथसि। हुन पंहिंजे बाने इसराईल जी सार लधी आहे त इब्राहिम ऐं संदुसि औलाद सां हमेशह रहम करे, जीअं असांजे अबनि ॾाॾनि खे फ़रमायो हुअईं। मरियम हुन वटि अटकल 3 महीना टिकी ऐं पोइ पंहिंजे घर मोटी वई। 7, यूहन्ना बपतिस्मो ॾियण वारो। लूका पहिरियों बाब 57 खां 66 आयतूं। हाणे अलीशबा जा ॾींहं अची भरिया ऐं खेसि पुटु ॼाओ, ऐं जॾहिं संदुसि पाड़े वारियुनि ऐं मिटनि माइटनि ॿुधो त ख़ुदावंद मथसि ॾाढी बाझ कई आहे, तॾहिं साणसि गॾिजी ख़ुशी कयऊं ऐं हीअं थियो जो उहे 8 ॾींहं ॿार जी सुनत करण आया ऐं संदुसि पीउ ज़करिया जो नालो थिए रखियऊंसि। पर माणस जवाबु ॾेई चयो त ईअं न, पर नालो यूहन्ना रखोसि। तॾहिं उन्हनि चयोसि त तुंहिंजे घराणे मां त कंहिंजो बि नालो इहो न आहे। तॾहिं पिणस खे इशारा कयऊं त तूं कहिड़ो नालो रखण थो घुरीस। हुन खां पटी घुरी, उन ते लिखियो त हिन जो नालो यूहन्ना आहे ऐं सभिनी खे ॾाढो अजब लॻो ऐं उन दम संदुसि वात ऐं ज़बान खुली पिया ऐं हू ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं ख़ुदा जी वॾाई करणु लॻो। तॾहिं जेके ओसे पासे रहंदा हुआ तिन सभिनी खे डपु वठी वियो ऐं उहे सभु ॻाल्हियूं यहूदिया जे सॼे जाबुलू मुल्क में हुली वियूं ऐं जिन इहे ॻाल्हियूं ॿुधियूं तिन सभिनी उहे दिलि में रखी चयो त हीउ कहिड़ो ॿारु थींदो, छा लाइ जो ख़ुदावंद जो हथु मथसि हो। 8, ज़करिया जी ख़ुशी। लूका पहिरियों बाब 67 खां 80 आयतूं। ऐं संदुसि पीउ ज़करिया पाक रूह सां भरिजी वियो ऐं नबूअत करे चयईं त सॻोरो हुजे ख़ुदावंद इसराईल जो ख़ुदा, छो त हुन पंहिंजी उमत ते नज़र करे उनखे निजात ॾिनी आहे ऐं पंहिंजे बाने दाऊद जे घराणे में असां लाइ निजात जो संग खड़ो कयो अथसि। जीअं त उन पंहिंजनि पाक नबियनि जे वाता फ़रमायो हो जे जहान जी शुरूआति खां वठी थींदा आया आहिनि, यानी असांजा दुश्मन ऐं सभु जेके असां सां अदावत रखनि था तिन सभिनी खां असांखे निजात बख़्शी अथसि। इन लाइ त असां जन अबनि ॾाॾनि ते रहम आणे पंहिंजो पाक ऐद यादि फ़रमाए, यानी उहो कसम जो असांजे पीउ इब्राहिम सां कयो हुआईं त असांखे ही अता करे त असीं पंहिंजनि दुश्मननि जे हथां आज़ादु थी संदुसि पाक हुज़ूरीअ में पाकीज़गीअ ऐं सचाईअ सां सारी उमिरि बेडपा थी संदुसि इबादत करियूं ऐं बचा तूं ख़ुदा ताला जो नबी करे कोठ में, छो त तूं ख़ुदावंद जा रस्ता तयारु करण लाइ संदुसि अॻियां थी हलंदे, इन ई लाइ त संदुसि उमत खे निजात जी ख़बर ॾियनि जा हुननि खे गुनाहनि जी माफ़ी करे मिलंदी। हीअ असांजे ख़ुदा जी रहम दिलीअ करे थींदो, जंहिं करे पहिरें फुटीअ जो सोझरो आसमान मां असांखे ॾेखारे ॾींदो त जीअं ऊंदाईअ में मौत जे पाछे में वेठा आहिनि, तिन ते रोशनी चमके ऐं असांजा पेर सलामती जी वाट ते आणे ऐं इहो ॿारु वधंदो ऐं रूह में ज़ोर वठंदो वियो ऐं जेसि ताईं इसराईल में पाण पधिरो न कयईं तेसि ताईं रिण पट में रहंदो हो। 9, यूसुफ। मती पहिरियों बाब 18 खां 25 आयतूं।
हाणे यसू मसीह जो दौलत हिन तरह थियो जो जॾहिं हुन जी माउ मरियम जो मङणो यूसुफ सां थियो ऐं अञा हू पाण में गॾु न थिया हुआ, तॾहिं मालूम थियो त पाक रूह जी कुदरत सां हामिला थी आहे ऐं हिन जो मुड़ुसु यूसुफ जो रास्तबाज़ माण्हू हो ऐं मर्ज़ी न हुयसि त हिन खे ख़ल्क़ में ख़्वार करियां, तंहिं ख़्यालु कयो त हिन खे पंहिंजी पर में छॾे ॾियां। पर जॾहिं हू इन्हनि ॻाल्हियुनि बाबति फ़िक्र में हो त ॾिसो त हिन खे ख़्वाब में ख़ुदा जो हिकिड़ो मलाइक ॾिसण में आयो, जंहिं चयुसि त ऐं दाऊद जा पुट यूसुफ, तूं मरियम पंहिंजी ज़ाल खे पाण वटि आणण खां न ॾिज। छा लाइ जो जेको हमल थियो अथसि सो पाक रूह जी कुदरत सां आहे ऐं हिन खे पुटु ॼमंदो ऐं उन जो नालो यसू रखिजे। छा लाइ जो हू उहो ई आहे जो पंहिंजी उमत खे संदुनि गुनाहनि खां निजात ॾींदो। हाणे उहे सभु ॻाल्हियूं इन ई लाइ थियूं त जेके ख़ुदावंद पंहिंजे नबीअ जी मारिफत चवायूं हुयूं सो अची पूरो थिए त ॾिसो हिकिड़ी कुंवारी हामिला थींदी ऐं खेसि पुटु ॼमंदो ऐं उन जो नालो अमानुएल रखंदा, जंहिंजी माना आहे ख़ुदा असां सां। पोइ यूसुफ निंड मां उथियो ऐं जीअं ख़ुदावंद जे मलाइक फरमायोसि तीअं ई कयईं ऐं पंहिंजी ज़ाल खे पाण वटि वठी आयो ऐं जेसीं हुनखे पुटु न ॾियाओ तेसीं खेसि हथ न लधाईं ऐं इन ई ॿार जो नालो यसू रखियईं। ॾहों, यसू जी पैदाइश। लूका ॿियों बाब 1 खां 20 आयतूं। हाणे उन्हनि ॾींहंनि में हीअं थियो त कैसर अगस्तस इहो हुकुम जारी कयो त सॼी दुनिया जे माण्हुनि जा नाला लिखजनि। हीअ पहिरीं आदमशुमारी हुई जा सूर्या जे हाकिम कोरनेस जे ॾींहंनि में थी। तॾहिं सभु को पंहिंजे पंहिंजे शहर में नालो लिखाइण वियो ऐं यूसुफ बि गलील जी नासरत नाले शहर मां दाऊद जे यहूदिया वारे शहर में वियो, जंहिंखे बैतुल लहम सॾींदा आहिनि। छा लाइ जो हू दाऊद जे घराणे ऐं नसुल मां हो, इन ई लाइ त पंहिंजी मङ मरियम जा हमल वारी हुई, तंहिंसां गॾु नालो लिखाए ऐं हीअं थियो त अञा हू उते ई हुआ त मरियम जा ॾींहं अची भरिया ऐं उन पंहिंजो पहिरियों पुटु ॼणियो। तंहिंखे ॿारोतनि में वेड़े आहोर में खणी रखियाईं, छो त उन्हनि लाइ सराय में जाइ कान हुई ऐं इन ई मुल्क में के धराड़ हुआ जिन राति जो पंहिंजे धण जी संभाल पे कई ऐं ख़ुदावंद जो हिकिड़ो मलाइक हिननि वटि अची बीठो ऐं ख़ुदावंद जो जलाल उन्हनि जे चोतरफ़ चमकणु लॻो ऐं हू ॾाढो डिॼी विया। पर मलाइक उन्हनि खे चयो त डिॼो न, छा लाइ जो ॾिसो मूं अव्हां लाइ वॾी ख़ुशख़बरी आंदी आहे जा सॼी उमत लाइ थींदी, छो त अॼु दाऊद जे शहर में अव्हां लाइ हिकिड़ो निजात ॾियण वारो ॼाओ आहे जो मसीह ख़ुदावंद आहे। ऐं हुन जी हीअ निशानी अथव त अव्हीं हिकु ॿार खे ॿारोतण में वेढ़ियल ऐं आहोर में पिया ॾिसंदा ऐं ओचितो ई इन ई मलाइक सां गॾु आसमानी लश्कर जो हिकिड़ो कटक ख़ुदा जी वॾाई ऐं ज़मीन ते उन्हनि माण्हुनि मंझि सुलह जिन सां हू राज़ी आहे। हीअं थियो त जॾहिं मलाइक उन्हनि वटि आसमान में हलिया विया तॾहिं धराड़ पाण में चवणु लॻा त हलो त बैतुल लहम में हलूं ऐं हीअ ॻाल्हि जा थी आहे जंहिंजी ख़ुदावंद असांखे ख़बर ॾिनी आहे सा हाल ई ॾिसूं। ऐं हू तकिड़ा तकिड़ा आया ऐं अची मरियम ऐं यूसुफ ॿिन्ही खे ऐं आहोर में पियल ॿार खे ॾिठाऊं ऐं जॾहिं इहो ॾिठऊं तॾहिं इन इहे ॿार बाबति जेकी ॿुधो हुअऊं सो पधिरो करणु लॻा ऐं जेके ॻाल्हियूं धराड़नि कयूं से ॿुधी सभिनी खे ताजुब वठी वियो। पर मरियम उहे सभु ॻाल्हियूं दिलि में सांडे उन्हनि ते ख़्यालु कंदी रही ऐं धराड़ सभु कुझु जीअं खेनि चयो वियो हो तीअं ॾिसी ख़ुदा जी वॾाई ऐं वाखाण कंदा मोटी विया। 11, यसू जी पैदाइश। मती ॿियों बाब 1 खां 23 आयतूं। हाणे जॾहिं यसू यहूदिया वारे बैतुल लहम में
हेरोदीस बादशाह जे ॾींहंनि में पैदा थियो, तॾहिं ॾिसो उभरंदे खां मजूसी यरूशलम में आया ऐं चवणु लॻा त यहूदियुनि जो बादशाह पैदा थियो आहे। सो किथे आहे? छा लाइ जो असां उन जो तारो उभरंदे में ॾिठो आहे। तंहिं करे खेसि सजदो करण लाइ आया आहियूं। ऐं जॾहिं हेरोदीस बादशाह इहा ॻाल्हि ॿुधी, तॾहिं हुनखे ऐं साणसि गॾु सॼे यरूशलम खे अची फ़िक्र वरायो ऐं सभिनी सरदार काहिननि ऐं फ़क़ीहनि खे गॾु करे खां पुछणु लॻो त मसीह किथे पैदा थियणो आहे। ऐं हुननि चयोसि त यहूदिया वारे बैतुलहम में। छा लाइ जो नबीअ जी मार्फत हीअं लिखियो वियो आहे त ऐं यहूदिया मुल्क जा बैतुलहम, तूं कंहिं बि तरह यहूदिया जे शहज़ादनि मां सभ खां नंढो न आहीं। छा लाइ जो तो मुंहिंजा हिकिड़ो हाकिम निकिरंदो, जो मुंहिंजी क़ौम इसराइल जो पासबान थींदो। तॾहिं हेरोदीस उन्हनि मजूसियुनि खे ख़ुलासो सॾाए उन्हनि खां पूरी तरह पुछी ख़ातिरी कई ऐं कहिड़े वक़्तु उहो तारो ज़ाहिर थियो हो, ऐं उन्हनि खे बैतुलहम ॾे रवानो कयईं ऐं चयईं त वञी इन जे नंढे ॿार जो अहवालु चङी तरह दरियाफ़्त करियो। जॾहिं अवीं इन खे लहो, तॾहिं मूंखे इतला ॾिजो त आउं बि अची खेसि सजदो करियां। ऐं हू बादशाह जी ॻाल्हि ॿुधी उथी हलिया ऐं ॾिसो तारो जो हुननि उभरंदे में ॾिठो हो, सो संदुनि अॻियां थिए हलियो ऐं हली हली उन जी जाइ ते मथां अची बीठो जिते इहो नंढो ॿारु हो। ऐं जॾहिं हिननि इहो तारो ॾिठो, तॾहिं तमामु घणो ख़ुशि थिया ऐं हू उन जे घर में आया ऐं नंढे ॿार खे संदसि माउ मरियम वटि ॾिठऊं। पहिरें पई खेसि सजदो कयऊं, पंहिंजूं ॻोथरियूं खोले सोन, लोबान ऐं मुर हुननि जे अॻियां नज़रानो रखियऊं ऐं खेनि ख़्वाब में ख़ुदा वटां हिदायत मिली त हेरोदीस वटि मोटी मथां वञो। तंहिं करे हू ॿियो रस्तो वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवाना थिया। मिस्र मां निकिरणु। हाणे जॾहिं हू रवाना थिया, तॾहिं ॾिसो ख़ुदा जे हिकिड़े मलाइक यूसुफ खे ख़्वाब में ॾेखारी ॾेई चयो त उथ ऐं हिन नंढे ॿार ऐं संदसि माउ खे वठी मिस्र मुल्क में भॼी वञ ऐं उते ई वञी रहिजांइ जेसीं की आउं तोखे चवां। छा लाइ जो हेरोदीस इन जे नंढे ॿार खे मारे खपाइण लाइ उन जी ॻोल्हा कंदो। तंहिं ते हू उथियो ऐं नंढे ॿार ऐं संदसि माउ खे वठी रातो वाह मिस्र मुल्क ॾांहुं हलियो वियो। उते रहियो पियो हो जेसीं ताईं हेरोदीस मोह इन ई लाइ त ख़ुदा जेकी नबीअ जी मार्फत चयो हो सो पूरो थिए थो। मूं पंहिंजे फर्ज़ंद खे मिस्र मां घुरायो आहे। होसी 11 बाब 1 आयत, खरूज 4 बाब 22 खां 23 आयतूं। पोइ जॾहिं हेरोदीस ॾिठो त मजूसियुनि मूंसां ठगी कई आहे, तॾहिं ॾाढो अची कावड़ियो। उन्हनि मजूसियुनि खां जो वक़्तु पुछी पको करे छॾियो हुआईं, तंहिं मूजिबि बैतुलहम में ऐं उन जे आस पास वारनि हदुनि में जेके छोकर 2 वरियनि जा ऐं उन खां नंढा हुआ, तिन सभिनी खे माण्हू मोकिले माराए छॾियईं। तॾहिं यर्मिया नबी जेको चयो हो सो अची पूरो थियो त रामा में हिकिड़ो आवाज़ ॿुधण में आयो, रोइण ऐं ॾाढे मातम चयो। राखल पंहिंजनि ॿारनि लाइ पई रोए ऐं तसली नथी अचेसि, छा लाइ जो आहिनि ई कीन। यर्मिया 31 बाब 15 आयत। वरी नासरत में वापसी। पर जॾहिं हेरोदीस मरी वियो, तॾहिं ॾिसो ख़ुदावंद जे हिकिड़े मलाइक मिस्र में यूसुफ खे ख़्वाब में ॾेखारी ॾिनी त उथी हिन नंढे ॿार ऐं संदसि माउ खे वठी इसराइल जे मुल्क में वञ। छा लाइ जो जिन नंढे ॿार खे मारण ते घुरियो से मरी विया आहिनि। तंहिं ते हू उथियो ऐं उन जे नंढे ॿार ऐं संदसि माउ खे वठी इसराइल जे मुल्क में आयो। पर जॾहिं ॿुधाईं त अर्कीलाउस पंहिंजे पीउ हेरोदीस जी जाइ ते यहूदिया में
बादशाही थो करे तॾहिं ओॾां वञण खां ॾिनो ऐं ख़्वाब में जा हिदायत थियसि तंहिं मूजिबि हू गलील जे परगिणे में आयो ऐं अची नासरत नाले हिकिड़े शहर में रहियो। इन ई लाइ त जेकी नबियनि जी मारिफत चयो वियो हो सो पूरो थिए त हू नासरी सॾिबो। मुमकिना तौर ते आमूस ॿियों बाब 10 आयत। 12 यहूदियुनि जी हैकल लूका ॿियों बाब 21 खां 41 आयतूं। ऐं उन्हनि ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुन जी ख़तना करण जो वक़्तु आयो तॾहिं संदसि नालो यसू रखियाऊं, जो नालो हुन जे पेट में पवण खां अॻे मलाइक रखियो हो। ऐं जॾहिं मूसा जी शरीयत मूजिबि संदुनि पाक थियण जा ॾींहं पूरा थिया तॾहिं हुनखे ख़ुदावंद जे अॻियां हाज़ुर करण लाइ यरूशलेम में वठी आया। जीअं त ख़ुदावंद जी शरीयत में लिखियलु आहे त सभु को पहिरें तो पुटु ख़ुदावंद लाइ पाक करे सॾिबो। ख़ुरूज 13 बाब 2 आयत। ऐं ख़ुदावंद जी शरीयत जे कलाम मूजिबि जोड़ो कमरियुनि जो या 2 बचा कबूतरनि जा कुर्बानी चाढ़ण आया। लावी सिरिश्तो 5 बाब 7 आयत। यसू खे शमौन जे साम्हूं पेश करणु। ऐं ॾिसो, यरूशलेम में शमौन नाले हिकिड़ो शख़्स हो जो रास्तबाज़ ऐं दीनदार हो। सो इसराइल जी तसली लाइ अखियूं विझो वेठो हो ऐं पाक रूह मथसि हो। ऐं पाक रूह ॼाणायोसि त जेसीं ख़ुदावंद जे मसीह खे न ॾिसंदे तेसीं कीन मरंदे। हू रूह जी हिदायत ते हैकल में आयो। जॾहिं इन ॿार यसू खे संदसि माउ पीउ अंदरि वठी आया त शरीयत जी रसम मूजिबि अमल कयूं तॾहिं हुन खेसि हंज में खणी ख़ुदा जी तारीफ़ कई ऐं चवणु लॻो त अड़े मालिक, हाणे तूं पंहिंजे बाने खे पंहिंजे कौल पटादड़ सलामतीअ सां मोकल थो ॾीं, छो जो मुंहिंजी अखियुनि तुंहिंजी निजात ॾिठी आहे। जा तो सभिनी क़ौमुनि जे अॻियां तयारु कई आहे त हू ग़ैर क़ौमुनि खे रोशनी ॾियण लाइ नूर ऐं तुंहिंजी उमत इसराइल जी वॾाई थिए। तॾहिं जेके ॻाल्हियूं हुन बाबति चयूं वयूं हुयूं से ॿुधी हुन जा माउ पीउ ॾाढो अजब खाइण लॻा ऐं शमौन खेनि बरकत ॾिनी ऐं संदसि माउ मरियम खे चयईं त ॾिस, हीउ ॿारु इसराइल में घणनि जे किरण ऐं वरी उथण लाइ मुक़ररु कयो वियो आहे ऐं हिकिड़े निशान लाइ आहे जंहिंजी मुखालिफ़त थींदी, बल्कि तुंहिंजी जान मझां तरार लंघी वेंदी। यसाया 49 बाब 6 आयत। हाओ, ख़ुदावंद फरमाए थो त इहा हिकिड़ी तमामु ख़सीस ॻाल्हि आहे त याकूब जे क़बीलनि खे उथारण लाइ, इसराइल जे बचियलनि खे क़ाइमु करण लाइ तूं मुंहिंजो बंदो थी। आउं तोखे ग़ैर क़ौमुनि लाइ रोशनाई करे ॾींदुसि त ज़मीन जे छेड़े ताईं तूं मुंहिंजी निजात पहुचाईं। यसू हना जे साम्हूं। ऐं हना नाले हिकिड़े नबी आई कनोयल जी धीअ आशीर जे क़बीले मां हुई। जा उमिरि रसीदा हुई ऐं पंहिंजे कुंवारपणे खां पोइ 7 वरिय मुड़ुस सां रही हुई ऐं 84 वरियनि खां बेवा हुई ऐं कॾहिं बि हैकल मां पेर ॿाहिरि न कढंदी हुई, पर राति ॾींहुं रोज़ा रखी दुआऊं घुरी इबादत पई कंदी हुई। सा बि ओॾी महिल आई ऐं ख़ुदा जो शुकुरु कयईं ऐं जेकी यरूशलेम जे छुटकारे लाइ अखियूं विझो वेठा हुआ तिन सभिनी लाइ हुन बाबति ॻाल्हियूं करणु लॻी। ऐं जॾहिं हू ख़ुदावंद जी शरीयत मूजिबि सभु कुझु पूरो करे रहिया हुआ तॾहिं गलील मुल्क में पंहिंजे शहर नासरत ॾांहुं मोटी विया ऐं उहो ॿारु उसरंदो वियो ऐं ज़ोर वठंदो ऐं सियाणप सां भरपूर थींदो वियो ऐं ख़ुदा जो फज़ुलु मथसि हो।